शौकत तू ये सब छा है कंहिंजे लाइ कमु पियो करे? जमाल साईं, जिते इंसाफ़ वॾनि माण्हुनि जे पेरनि जी ख़ाक हुजे उते पंहिंजूं अदालतूं लॻाइणो पवंदियूं आहिनि। अञा मुल्क में ईमान ऐं इंसाफ़ मौजूदु आहे। तो जहिड़ा सुलझियल माण्हू अगरि इहे कदम खणंदा त पोइ छा थींदो? जमाल साईं, हंधु उहो ई सड़ंदो आहे जिथे बाहि लॻंदी आहे। पर अव्हां बि सही आहियो, गंद सां गंद त साफ़ नाहे थींदो। मूंखे ईअं न करणु खपंदो। पंहिंजी धरतीअ ते त न्याणीअ खे सत क़ुरान सम्झो वेंदो आहे। घटि में घटि मां त इहो न कयां। मां शर्मसार आहियां। निदामत में मुंहिंजूं अखियूं हेठि आहिनि। मूंखे माफ़ करो, माफ़ करो, माफ़ करो।